कराची लासीगोट मां मुबैना अगवा थी वियल 14 वरियनि जी नारी सिमरन हसन 10 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघी। सोहराब ॻोठ पुलिस 7 जवाबदारनि ते केस दाख़िल थियण बावजूद हिन महल ताईं हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे सघी। वारसनि पारां पुलिस जी कारकर्दगी ते मायूसी जो इज़हार कंदे नारी सिमरन हसन जे अमड़ गडाप नेशनल प्रेस क्लब जी टीम खे ॿुधायो त संदसि न्याणी खे शाम 4 वॻे मदरसे मां वापसी ते अगवा कयो वियो, जंहिं जी केस सोहराब ॻोठ थाणे ते 7 जवाबदारनि ईसू हमीद, नबी हसन, नादिर, शहाबुद्दीन, बिलावल, ज़रीना ऐं हिक नामालूम जवाबदार ख़िलाफ़ दाख़िल थियण बावजूद पुलिस हिन महल ताईं केस में सिर्फ़ हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। बाक़ी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस टाल मटोल करे पई। नारी जी अमड़ रोईंदे ॿुधायो आहे त न्याणी जी अगवा खे 10 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर न्याणी बाज़ियाब न थी सघी। हुन सुप्रीम कोर्ट, सिंध हाई कोर्ट, गवर्नर सिंध, IG सिंध खां न्याणी जी बाज़ियाबी ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे।